इख़लाक़ एक अहिड़ी शइ आहे जो कोई इंसान इख़लाक़ सां कंहिं इंसान सां पेश थो अचे त उहो इंसान पंहिंजी इज़त वधाईंदो आहे। इख़लाक़ वारो इंसान अॻिलनि खे बाक़ाइदे अंदरि मिटी रहंदो आहे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। जवान जी औलाद, इख़लाक़ हिकु अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजे इख़लाक़नि खे ॾिसी अॻिला इंसान तव्हांजो नक़ुल कंदा, तव्हांजो नक़ुल फोटो कापी मन। यादि रखो इंसानो, पंहिंजी ज़बान ते मिठास रखो, अॻिलनि इंसाननि सां अहिड़े तरीक़े पेश अचो जो अॻिला सम्झनि त असां बि हिन जहिड़ा थियूं। अल्लाह जो कसम। बाक़ी जेकॾहिं बद इख़लाक़ जे ज़रिए ते इंसाननि खे त तव्हां पाण खां परे करे वेंदो, पर यादि रखिजो को वक़्तु अहिड़ो ईंदो आहे जंहिं वक़्त में तव्हां ई तनहा हूंदा आहियो, तव्हां ई परेशान हूंदा आहियो। पंहिंजी ज़बान अहिड़ी मिठी रखो जो अॻिलनि इंसान जी दिलि में मोहबत थिए, अहिड़ी न रखो जो तव्हांखे ॾिसी बि पासो मटाए वञनि। यादि रखो इंसानो, अल्लाह पाक प्यारे मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे इख़लाक़ खे ॾिठो, आका मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लाख नबी में पहिरियों बि नबी हुआ त आख़िर बि नबी हुआ। सुभान अल्लाह या रब्बी। अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? इख़लाक़ हिकु अहिड़ी शइ आहे जो अॻिलनि इंसाननि दुश्मननि खे बि इंसान बणाए छॾींदो आहे। इख़लाक़ जे इंसान जे आॾो पेश कंदो तव्हांजी इज़त वधंदी आहे। इख़लाक़ जे दुश्मन जे आॾो बि रखंदो उहो दुश्मन बि तव्हां ते रहम कंदो। इख़लाक़ जेकॾहिं तव्हां नंढड़नि मासूमनि में रखो था त उहे मासूम बि तव्हांजी नक़ुल कापी कंदा, तव्हांजी हिकु फोटो कापी कंदा। यादि रखो ए इंसानो, इख़लाक़ वारे जे लाइ रब पाक घणो कुझु फरमायो आहे। इख़लाक़ हिकु अहिड़ी शइ अथव। इख़लाक़ वारो इंसान कॾहिं कंहिंजो मोहताज न थींदो आहे। इख़लाक़ वारो इंसान कंहिं मुश्किल जी हालात में ईंदो आहे, तकलीफ़ महसूसु न कंदो आहे। इख़लाक़ वारो इंसान वक़्ती तौरु थोरो ॾुखनि में ईंदो आहे, उनखां बाद में उनखे सहारो मिली वेंदो आहे। छाजे करे? उनखे पंहिंजे इख़लाक़ जे करे। जेकॾहिं इख़लाक़ तव्हां में आहे, तव्हां हिकु बहादुर इंसान आहियो।